भगवान चवनि था, हे अर्जुन, हे योग न त वधीक खाइण वारे जो, न बिल्कुलु न खाइण वारे जो, करण वारे स्वभाव वारे जो, ऐं न सदा सदा जागण वारे जो ई सिद्ध थींदो आहे। यानी जेके योग करणु चाहिनि, भॻवान जो ध्यानु करणु चाहिनि, उन्हनि खे ॿिनि शयुनि जो ध्यानु ॾियणो आहे। हिकिड़ी रोटी, ॿियो निंड। ध्यानु ॾिजो, ॾाढी वधीक रोटी खाईंदो त पोइ आलसी थी वेंदो। जहाँ खाया वहीं लुढ़का। वधीक भोजन खाइण सां असांजी इंद्रियूं आलस में भरिजी वेंदियूं, तमस में। सॼी राति बि निंड कई हूंदव त उते बि चवंदो थोरो लेटी पवां, भले निंड न अचे, ठीकु आहे। ऐं बिल्कुलु घटि खाईंदव, तव्हांजी खुराक 3 फुल्का अधु फुल्को खाईंदव त पोइ चक्कर अचणु लॻंदव, शरीर खे ऊर्जा ई न मिलंदी, बल ई न मिलंदो। त अहिड़ी तरह सां निंड में बि ईअं ई आहे। भॻवान जो भॼन भक्ति करण वारा निंड बि विच वारो रस्तो वठनि, न कि 10-10, 15-15 कलाक पिया हुजनि खट ते कुंभकर्ण वांगुरु, ऐं न कि चवनि त असां 12 बजे सुम्हंदा आहियूं ऐं 6 बजे उथी वेंदा आहियूं। त पोइ भॼन त न कंदा, झूठा अची हणंदा माण्हू। अरे भैया 3 बजे उथणो अथव, 6 बजे त सवेल बि सुम्हो, हा न। योगी हूंदा ऋषि मुनि जिन निंड खे जीतियो, अर्जुन महाराज, उन्हनि जी ॻाल्हि अलॻि आहे। असांजे हाड़ मास वारा हिन कलयुग जा माण्हू कम से कम 6 घंटा निंड त कनि। हाँ, अगरि 11 घंटा निंड करणु ग़लति आहे त पोइ 3 घंटा बि ग़लति आहे असां जहिड़नि जे लाइ। 3-4 घंटे में पूरी निंड न थींदी, शरीर खे शांति, ऊर्जा, बल न मिलंदो, तरावट न मिलंदी। चओ हरे राम, हरे राम। त जेको योग ते हले उहे 2 शयुनि जो ध्यानु करे, हिकिड़ो भोजन ऐं ॿियो निंड, न वधीक हुजे बिल्कुलु ऐं न बिल्कुलु घटि हुजे। चओ हरे राम, हरे राम। त उन खां योग न थी सघंदो। वधीक निंड करण वारो पियो हूंदो 8-8 बजे ताईं रोज़ु, कभी कभार ठीकु आहे कि माण्हू जागियो आहे, देरि थी वई, रोज़ ई पियो हूंदो 8 ताईं निंड में बढ़िया, सूर्योदय जो पतो ई कोन्हे, 9 ताईं 10 ताईं माण्हू पिया आहिनि, उहो छा योग कंदो? चओ हरे कृष्ण। भोजन भी ये हुजे कि खाई करे तरो ताज़ो असां स्फुर्त बिल्कुलु चुस्त दुरुस्त वेहूं। ये न कि खाऊं ऐं उते ई झूठा अचण लॻनि, ऐं एतिरो घटि बि न खाऊं कि भॼन छॾे भोजन में ई ध्यानु हुजे। ॿई शयूं मध्यम हुजनि, विच वारियूं हुजनि, न वधीक खाइजे न बिल्कुलु घटि खाइजे, ऐं न वधीक निंड कजे 10-10, 12 कलाक, ऐं न बिल्कुलु 3-4 कलाक बि न, कम से कम 6 कलाक। चओ हरे राम, हरे कृष्ण। नंढा ॿार हूंदा आहिनि 8-10 साल उमिरि आहे, उन्हनि खे वधीक निंड खपंदी आहे। ईअं शरीर भॻवान बणायो आहे। बिल्कुलु अञा नंढा ॿार हूंदव, तव्हां ॾिसंदव 24 घंटा सुम्ही पिया आहिनि, विच में उथनि था कलाक 2 बढ़िया, हाँ, खीर वीर पीअनि था, वरी बढ़िया सुम्ही था पवनि, वरी रोअनि था, थोड़ी देरि जागनि था, वरी सुम्ही था पवनि। उन्हनि जो शरीर ठहे थो, उन्हनि खे ज़रूरत आहे निंड जी। ऐं जीअं माण्हू वॾो थी वियो त पोइ वरी सम्यक हुजे बराबरि निंड भोजन। ऐं जीअं वॾी उमिरि थी वेंदी आहे, चओ हरे राम, पोइ माण्हू सुम्ही भले पियो हुजे पर निंड न ईंदी आहे वधीक, छो जो शरीर जी यात्रा थी वई, हाणे विदाई जी यात्रा आहे, त पोइ निंड बि घटि थी वेंदी आहे, घटिजंदी वेंदी आहे। आलस भले हूंदो, हा, सुस्ती हूंदी कि असां लेटल पिया हुजूं, पर निंड जीअं उअं ई ईंदी आहे बचपन में, जवानी में 8 कलाक बढ़िया निंड उअं न ईंदी, विच विच में जागी वेंदो माण्हू, देरि सां निंड ईंदी, खुली वेंदी। इहो गुण धर्म आहे शरीर जो। इन करे जेके शुरूअ खां ई पंहिंजो आहार विहार सही था रखनि, उन्हनि खे वॾी उमिरि में बि तकलीफ़ न ईंदी आहे। उनजी वृद्धावस्था वॾी उमिरि बि बढ़िया हलंदी आहे, उनजी निंड संयम में हूंदी आहे, जिन जो भोजन बि संयम में हूंदो आहे। ॿिन्हिनि जो पाण सां कनेक्शन जुड़ियल आहे। वधीक निंड खाईंदव त वधीक खाईंदव त वधीक निंड ईंदव, घटि खाईंदव त निंड बि घटि ईंदव, पर एतिरो घटि न कि चक्कर अचणु लॻनि। चओ हरे राम।